हिते जो भोतार सरदार या वॾेरो या जेकी बि चओ मतिलबु ॻाल्हि जो इहो वॾो ढिंग चौधरी चयोसि वॾो ढिंग वॾेरो चयोसि उन हाणे इहा ॻाल्हि अची वई आहे जतो ई हारी जो नालो पाए त मूंखे अहिड़ी ॿी ॻाल्हि यादि अची आहे ॿुधाए छॾियो હવે हिन लाइ कंहिं जेके दोस्त हुननि कामरेड मौलवी नज़ीर जतोई जो नालो ॿुधो हूंदो मौलवी नज़ीर जतोई खादी जा कपिड़ा अक्सर पाईंदो सरदार जतोई जे बंगले ते वियो कराची में उन ॾिठुसि खादी जा कपिड़ा तो चीज़ मौलवी नज़ीर ही जी हाँ चीज़ ये कांग्रेसी कपिड़ा जो पायो हली मूं तोखे चयो न कांग्रेसी कपिड़ा न पाईंदो कर मुंहिंजी कांग्रेसी ते नज़र पई जहिड़ी कुते ते नज़र पई मौलवी नज़ीर मुड़ण जी शइ ई कोन चई त रहते आऊं कांग्रेसी कोन आहियां कोन कामरेड आहियां सरदार इहो कामरेड छा थींदो आहे जी कामरेड उहो थींदो आहे जंहिंजी वॾे ते नज़र पई ऐं सूअर ते नज़र पई हिकिड़े चयो भोपाल असांजे हिकिड़े बुज़ुर्ग चयो ॿार छा चवंदो त बाबा सूअर जेको आहे सो मदीने जो बि हराम आहे सिंध जो बि हराम आहे बंगाल जो बि हराम आहे ईरान जो बि हराम आहे हिते जॾहिं असीं वॾेरो चऊं था तॾहिं वरी हिकिड़ी वज़ाहत करणु खपे इहो कॾहिं कॾहिं इहो 50 एकड़ वारो अमरावती वयोसीं वॾेरासीं जेके हूंदे हिकु दफ़ो बस में रस्ते हलंदे रस्तो कचो ॾिसी साथी गुलाम रसूल से हिते चलो भाई हिते जो वॾेरो सफ़ा को पे आया त उन ते हिकिड़ो हमरा कावड़जी पियो जीअं तव्हां वरी वॾेरनि खे तव्हांखे जेको पंहिंजो पैदल आयो ऐं ख़राब त कामरेड पुछियो भला तुंहिंजी पनी घणी आहे जी 27 एकड़ ख़ुदा जो ख़ौफ़ कर 27 एकड़ वारो छा में वॾेरो थियो भली तो खामूं वठी घणी मात करे वई तो जॾहिं असीं वॾेरो था चऊं हाणे वॾो धरूस वॾेरो जहिड़ो 25-10,000 एकड़ वारी इहो 2 एकड़ ताईं मिली पियो हले 1000-1200 एकड़ माना पोइ हेॾा होॾा टन हणंदो हुजे माण्हू वधीक मुतहद आहिनि ज़ोर आहिनि त माण्हुनि जे पासे न त सदाईं सरकार जे पासे बाक़ी ज़मीन 25,000 एकड़ खां मथे थी तो भोतार जेको आहे हुनखे खल शइ जी हूंदी दिलि गिदड़ जी उहो भोतार जॾहिं सरकार सां ॻाल्हाईंदो ऑफिसर सां ॻाल्हाईंदो ॼण पिणस सॼे पीउ सां पियो ॻाल्हाए हारी सां ॻाल्हाईंदो ॼण मास सां कारो ॾिठो